नासिर ज़िले कंबर शिदातकोट जे तालके वारस ॻोठ इमाम बख्श बिरोही में समाजी तंज़ीम तरफ़ां वेलेस कैंप क़ाइम करे 30 खां वधीक ख़ानदाननि खे तरसायो वियो आहे, जिन खे सीउ खां बचण लाइ गरम बिस्तरा, थांव ऐं राशन ॾियण जे हवाले सां हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। पेश आहे कयूम चांडे जी रिपोर्ट। अॼु NCHG जे तरफ़ां ऐं पाकिस्तान ह्यूमन डेवलपमेंट फंड जे ताउन सां उन्हनि में राशन ॾिनो पियो वञे। इन सिलसिले में हिते मौजूदु ह्यूमन राइट्स जे अॻुवाणनि सां ऐं ॿोॾि मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन सॼे मरहले खे कीअं था ॾिसनि ऐं जेकी NCHD उन्हनि जी सहायता करे रही आहे त उन्हनि जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। त इहे ॻोठ इमाम बख्श बिरोही आहे, UC वारा आहे ऐं तालको वारा आहे। उनखां पोइ हीउ इलाइक़ो सॼो जेको आहे सो ॿोॾि में मुतासिर थियो हुयो। उनखां पोइ PHDF ऐं NCHD जे ताउन सां हिते मुश्तरका टेंट सिटी विलेज लॻाई वई, जेका तव्हांजे साम्हूं आहे। असां अॻु में बि हिकिड़ो दफ़ो हिननि खे राशन जी ॾिनीसीं। उनखां पोइ असां हिते मेडिकल कैंप लॻाए चुका आहियूं। मेडिकल कैंप असांजी हींअर बि जेको आहे सो हिते क़ाइमु आहे ऐं असां कोशिशि कई आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे जेतिरो थी सघे NCHD ऐं PHDF जे ताउन सां असां हिननि खे जेको आहे सो वधि में वधि असां मां जेको आहे सो रिलीफ ॾेई सघूं। असां ग़रीब मिसकिन आहियूं, ॿोॾि जा ॿुॾल आहियूं, असांखे हर शइ ॾियनि था पिया। गंज असांखे ॾिनो अथनि अचे। हिकु बि टीम कमु करे थो, उन्हनि जा असां बि थोरा था आहियूं, लेकिन असांजे लाइ अल्हम्दुलिल्लाह बसि राशन बाशन सामान सभु कुझु असांखे मिलियो आहे। पर हीअ असांखे NCHD जी सपोर्ट जेकी मिली आहे फेडरल खां, असांजी हेड ऑफिस खां, सो असांखे ख़ुशी थिए त असां इहो जेको आहे सो जेकी अमानत मिली उहो असां पंहिंजे ग़रीब माण्हुनि ताईं पहुचायूं था। NCHD ने पूरे सिंध में और पूरे पाकिस्तान में जैसे ही ये फ्लड की सिचुएशन हुई तो हमने रिलीफ रेस्क्यू किया ख़वातीन मर्दों को, सबको, फैमिलीज़ को, कम्युनिटीज़ को। उसके बाद हमारा अभी रिलीफ का काम जारी है, जिसमें कि तकरीबन 1000 फैमिलीज़ के लिए हम लोगों ने टेंट सिटीज़ बनाए हैं। आज आप एक टेंट सिटी में हैं जिसमें 30 फैमिलीज़ को हमने फूड, नॉन फूड आइटम्स और साथ साथ जो है उनको एजुकेशन और ख़वातीन के लिए, बच्चों के लिए एजुकेशन का TLCs बनाए और ख़वातीन के लिए हमने स्किल्स का प्रोग्राम है, जैसे सिलाई मशीन हम लोगों ने डिस्ट्रीब्यूट किए हैं। हम जो पाकिस्तान ह्यूमन डेवलपमेंट फंड है, जो हमारे NCHD का फंड है, उसके ताउन से हम दे रहे हैं और हमने कोई 1000 के करीब 1000 टेंट हमने इस तरह इस्टेब्लिश किए हैं। सिंध में भी 30 खेमा बस्ती हमने कायम की है। बाकी चीज़ें जो है खाने पीने वाली, दालें और चावल और चीनी और चाय और इस तरह की चीज़ें हम हर 10 दिन बाद इनको प्रोवाइड करते रहेंगे जब तक ये अपने घरों में न जाएं। NCHG जा जेके ज़िले कंबर शिदातकोट जा हितां जा ऑफिसर आहिनि, उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको ही ज़िलो कंबर शिदातकोट ॿोॾि में घणो त मुतासिर थियो आहे। अॼु उन ॿोॾि मुतासिरनि जे 30 ख़ानदाननि में राशन जेको आहे सो विरायो वियो आहे ऐं वधीक असां उन्हनि जी जेको आहे सो इमदाद कंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु पीर कयूम, धरती TV न्यूज़, कंबर।